जसपाल मेजबान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इवनिंग स्पेशल सगन आवे तांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। नाज़रीन, असांजो खूबसूरत प्रोग्राम पेश थींदो हर अंगारे खां अरबा शाम जे 4 खां 6 बजे ताईं। असांजे खूबसूरत प्रोग्राम में हमेशह हिकु नयो टैलेंट हूंदो आहे या वरी के अहिड़े सितारा हूंदा आहिनि जेके कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि हूंदा। उन सितारनि मां अॼु हिकु अहिड़ो स्टार असां सां गॾु आहे जंहिंसां असां दिलि खोले कचहरी कंदासीं। ऐं अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे उहो तमामु घणो ख़ासि आहे। असांजे व्यूअर्स जी फरमाइश कई, उन्हनि जी फरमाइश ते अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेके महिमान पेश कयो आहे, अहिड़ी हिकु गुलूकार आहे जेका कल खां वठी समुंड ते ॿुधिजे थो ऐं हिकु पॉपुलर सिंगर आहे, सिंध जी मशहूर गुलूकारा मैडम सिंगर सुरैया सुमरो। मैडम, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी प्रोग्राम इवनिंग स्पेशल में टाइम ॾिनो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे आयो। कीअं लॻो, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? महिरबानी। तव्हां कीअं? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? सुरैया सुमरो हिकु अहिड़ो नालो आहे, सिंध जो मशहूरु नालो, जेको हिकु बच्चे ते यादि हूंदो आहे ऐं थरनि भरनि में मक़बूल आहे। कीअं थो महसूसु थिए? तमामु सुठो लॻंदो आहे ऐं दिलि ख़ुशि बि थींदी आहे जॾहिं पंहिंजा ॿुधण वारा ॾिसंदा आहियूं, परस्ता ॾिसंदा आहियूं। जंहिं कंहिं महफ़िल में वेंदा आहियूं तॾहिं बि उनजी मोहबतूं ॾिसंदा आहियूं। एतिरो लहूं नथा जेतिरो अलाह पाक नवाज़ियो ऐं वधि खां वधि महिरबानियूं असांजे ॿुधण वारनि जूं असां ते जिन असांखे हिन मंज़िल ते रसायो आहे ऐं वॾी मोट ॾिनी आहे, उन्हनि जूं महिरबानियूं। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि आहे जेको तव्हां ॿुधड़नि जी हिकिड़ी क़दुरु कयो था ऐं अॼु उन्हनि जो तव्हां थैंक्सफुल बि चयो आहे टू लाइव असांजे मेहरान टीवी जे थ्रू, प्रोग्राम जे थ्रू। मैडम, प्रोग्रामनि में जेको तव्हां लाइव था ॻायो, उहो ऑडियो कैसेट वारो ज़मानो कीअं हो जेको लाइव ते तव्हां ॻायो, कहिड़ो फॉर्मेट हिकिड़ो ॾुखियो तव्हांखे लॻे थो? हा, जॾहिं कैसेटनि जो दौरु हो तमामु सुठो हूंदो हो ऐं उन में शो बि थींदा हुआ ऐं काफ़ी हिकिड़ो आवाम जमा थींदी, गॾु थींदी, छो जो आम्हूं साम्हूं असांजा शो ॾिसंदी हुई ऐं उहो थोरो हाणे उनजो फ़र्क़ु त अची वियो आहे। पर हाणे जेके महफ़िलूं कयूं था या उते असांजी ऑडियंस जेका अचे थी, गॾु थिए थी ऐं तमामु वधि खां वधि मोट मिले थी ऐं ख़ुशी थींदी आहे घणी त अञा बि असांखे ॿुधनि था माण्हू ऐं असांखे चाहिनि बि था जीअं मरूमा फौजिया सुमरो जी जॻह ते मूंखे ओतिरी मोट ॾींदा आहिनि। अच्छा मैडम, सुरैया, जंहिं टाइम तव्हां मक़बूल दुनिया में कदम रखियो सिंगिंग जो, उन टाइम हो कैसेटुनि जो दौरु। जेॾीमहिल तव्हांजा लॉन्चिंग थींदा तव्हांजा एल्बम त तमामु घणी रश हूंदी हुई, एतिरी रश हूंदी त पेर रखण जी जॻह बि न हूंदी। हाणे जेको असांजो सोशल मीडिया जो दौरु आहे, कैसेटुनि जो दौरु न रहियो आहे, कीअं थो महसूसु थिए? फेसबुक ते गाना था हलनि, उहे शोज़, उहे लॉन्चिंग हाणे न रही आहे। हा, उहा चीज़ छो जो हाणे त इलाही फ़र्क़ु अची वियो आहे। जीअं मतिलबु जीअं कैसेट जो दौरु हूंदो, असांजी नज़र में तमामु उहो सुठो हूंदो। हींअर उहो न आहे एतिरो जीअं माना पहिरीं कैसेट हूंदी हुई या उनखे आवाम ॿुधंदी हुई ऐं जेॾी महिल कैसेट कंहिं दुकान ते जेके हूंदा हुआ, दुकान हूंदा हुआ, ईद हूंदी हुई या छा, त पोइ माण्हू हीअं माना लाइनुनि में बीठल हूंदा हुआ, सुरैया सुमरो जी कैसेट आई आहे, मतिलबु फौजिया सुमरो जी कैसेट आहे, इंतज़ारु कंदा हुआ। उहा चीज़ हाणे न आहे रही। अच्छा सुरैया, असांखे थोरो व्यूअर्स खे इहो ॿुधायो, तव्हां इन सर्द रातुनि में महफ़िलुनि में तव्हां मसरूफ़ हूंदा आहियो। अॼु बि तव्हां जेका महफ़िल हूंदी जेका तव्हांखे हिन प्रोग्राम खां पोइ उते वञण लाइ शिरकत तव्हांखे करणी आहे, पोइ कीअं था फेस कयो? हाणे राति बि असां प्रोग्राम करे आया आहियूं, वरी अॼु हिते असां तमामु थोराइता आहियूं मेहरान टीवी जा, जिन असांखे दावत ॾिनी आहे, असांखे पंहिंजो अचण जो मौक़ो ॾिनो, असांजे ॿुधण वारनि सां जहिड़ो सिधी ॻाल्हि आहे, लाइव मतिलबु हिकिड़ो डायरेक्ट उन्हनि सां था मिलूं पिया, मुखातिब आहियूं। सो अॼु बि असांखे प्रोग्राम छा आहे जो इहा हिकिड़ी थोरी तकलीफ़ बि थींदी आहे। तकलीफ़ इहा थींदी आहे, निंड पूरी कोन थींदी आहे ऐं सर्दी बि हूंदी आहे, पर उन सां गॾोगॾु इहा बि हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे त असांखे ॿुधण वारा आहिनि जेके मतिलबु असांखे एतिरो टाइम ई न आहे जे हर रोज़ु असांखे प्रोग्राम आहिनि, इहा ख़ुशी थींदी आहे। अच्छा सुरैया, असां जेके व्यूअर्स आहिनि ॾाढा बेताब आहिनि तव्हांजो गीत ॿुधण लाइ, असां बि तमामु घणो बेताब आहियूं ऐं व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे प्रोग्राम में तव्हां लाइव कॉल करे सघो था ऐं मेहरान टीवी ऑफिशियल तव्हां फीडबैक ॾेई सघो था। तव्हांजा जेके फीडबैक वारा मैसेज हूंदा उहे असां लाइव हिते तव्हांजा फीडबैक पेश कंदासीं ऐं असांखे हींअर सुरैया सुमरो असांखे कहिड़ो कलाम थी ॿुधाए? जी ॿुधाईंदसि, छो जो
मुंहिंजी शुरूआत स्टार्टिंग थी आहे मरहूमा फौजिया सुमरो, त मुंहिंजी जेको गायकी ऐं हर चीज़ जहिड़ो उन सां मिलंदल आहे, उन जो ई गीत आउं तव्हांखे पहिरीं ॿुधायां थी। तव्हां साॻे शहर का बि तालुक रखो था? जी साॻी शहर बिल्कुलु। बिस्मिल्लाह। अच्छा, कलाम कहिड़ो था ॿुधायो? कारूं झरते आहे। कारूं झरते। अच्छा नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा जेको असां सां गॾु हारमोनियम ते असां सां गॾु आहे गुलाब जोगी आहे, ऐं हुन सां बांसुरी ते जेको आहे नज़ाकत अली आहे, ऐं जेको असां सां ढोलक ते आहे उहो आहे लोंग जोगी। इन्हनि खे बि असां भलीकार था चऊं। अॼु इहे बि असांखे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो ॾेखारींदा। बिस्मिल्लाह। झरते अकेली आया रात तात रात मुझे सावन में सुरहाने तुझी हाय डोलिया मुझे तोलाए तड़पे रूह तो तारों जरते आओ अकेली आया रात तात रात मुझे सावन में सुरहाने तुझी हाय डोलिया मुझे तोलाए तड़पे रोई बिलावल लिखियो गीत आ फिरत
आ अज ख्वाबन में गुणहाने तुझी हाय डोलिया मुझ डोलाए तड़पे रूह तो कारों झरते आओ के लिए आया रात तात दात अज साबुन में सुरहाने तुझी हाय डोलिया मुझ डोलाए तड़पे तमाम खूबसूरत मैडम तव्हां फौजिया सुमरो जी यादूं असां में वरी विखेरे छॾियूं। जी हा, छो जो आऊं जॾहिं अञा नंढी हूंदी हुअसि तॾहिं खां मां मरूमा फौजिया सुमरो खां मुतासिर थियसि, छो जो आऊं उनखे शौक़ सां ॿुधंदी हुअसि। सो इन करे आऊं जिते बि ईंदी आहे त उन मरूमा जी ज़रूरु यादि मूंखे हूंदी आहे, ऐं यादि कंदी आहियां बिल्कुलु। तव्हां फौजिया बि यादि ॾियारी, कानून झर बि यादि ॾियारे छॾियो। असांजी कचहरी व्यूअर्स जारी आहे। टाइम थियो हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। मेजबानी हर सिंधी जी सुञाण है। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा सुरैया, तमामु घणियूं लाइव कॉल असांखे जेके आहिनि तव्हांजे अॼु अचण जे करे असांजे प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि। हिकिड़ी लाइव कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हां किथां पिया ॻाल्हायो? बादी मां ज़िले कंबर सिदातकोट तालुके मीरो खान खां कमाल खान लहड़ी बिरोही पियो रखियां। वेलकम बिरोही साहब। असांजे प्रोग्राम में अॼु आहे सुरैया सुमरो, छा चवणु चाहींदो? बाजी प्रोग्राम बाक़ायदे 14 जी चंड वांगुरु चिमके थो। प्रोग्राम तमामु ज़बरदस्त लाजवाब बहितरीन VIP आहे। असां बाजी सुरैया सुमरो खे भलीकार वेलकम में बाजी के चवंदा सुरैया मैडम, सुरैया जो अवां के कहिड़ो कलाम पसंद आहे? जी मैडम, सुरैया जो अवां के कहिड़ो कलाम पसंद आहे? असांखे तमामु ज़बरदस्त जेके बि आइटम अथसि, जेके बि एल्बम अथसि, असांखे सभु पसंदि अथसि। महिरबानी अदा, महिरबानी। सुरैया, तव्हां असांखे ॿुधायो त ही असांजी जेका तव्हां हिकिड़ी समुंड जी दुनिया में आहियो, कीअं अचणु थियो, कीअं शौक़? This time check is brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। पैदा थियो तो मूंखे सिंगर थियणो आहे। हाँ, बसि बचपन में इहो शौक़ु हो मूंखे। जॾहिं मां पहिरीं ज़िक्र कयो त जॾहिं आउं मरूमा फौजिया सुमरो जा गाना ॿुधंदी हुअसि, गीत, छो जो फ़नकार त काफ़ी आहिनि पर हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी चॉइस हूंदी आहे, पसंदि हूंदी आहे। त मां फौजिया सुमरो खे पसंदि कंदी हुअमि। पोइ नंढड़ी हूंदी हुअसि बिल्कुलु सफ़ा, जीअं बसि थोरी सम्झ हूंदी हुई, पोइ ॿुधंदी हुअसि। उन खां पोइ मूंखे शौक़ु थियो ऐं हक़ीक़त में जेको मुंहिंजे लाइ ॾाढियूं मुश्किलातूं आयूं जॾहिं मां सिंगर थियणु पई चाहियां। पोइ
केर बि मूंखे ईअं घर में केर बि राज़ी न पियो थिए, छो जो असांजे घर में, मुंहिंजे घर में पहिरीं को बि फ़नकार न आहे, इन फील्ड सां को बि न आहे। पोइ उन खां पोइ जॾहिं मुंहिंजी अम्मी मुंहिंजो साथ ॾिनो, अम्मी मूंखे चयो ठीकु आहे, अगरि तव्हां फ़नकार थियो त मां तव्हांजो साथ, मां त मां हूंदी आहियां। अच्छा सुरिया, तव्हांजा मदाह जेके आहिनि उहे लाइव कॉल करे रहिया आहिनि। हिकिड़ी काल ॿी सां गॾु शामिल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, किथां पिया ॻाल्हायो? जी नोमान गुरगेज़ मीरपुर ख़ास खां ॻाल्हाए रहियो आहियां। छा चवणु चाहींदव? जी हा, अल्हम्दुलिल्लाह असांजी बहितरीन फनकारा सुरैया सुमरो खे अॼु लाइव ॾिठोसीं, माशाअल्लाह तमामु बहितरीन, असांखे ख़ुशी थी ऐं असांजी बहितरीन फनकारा आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक इनके खुश रखे, सदा सलामत रखे, आवाम तमामु बहितरीन आर्टिस्ट, अल्लाह पाक अव्हांखे बि खुश रखे ऐं मेहरान टीवी जी पूरी टीम खे अल्लाह पाक खुश रखे, जिते बि हुजो सदा सलामत हुजो। ऐं असांखे बेहद ख़ुशी थी अॼु सुरैया सुमरो पाणी अल्हम्दुलिल्लाह लाइव आया ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियोसीं, तमामु बहितरीन सुठियूं लॻियूं ऐं उन्हनि खे बि नोमान गुरगेज़ जी तरफ़ां सिक भरियो सलाम ऐं जेके बि ॾिसनि पिया प्रोग्राम उन्हनि सभिनी खे नोमान गुरगेज़ जी तरफ़ां सिक भरियो सलाम, शाल क़बूल करे। वालेकुम सलाम, महिरबानी। सुरिया, छा चवणु चाहींदव पंहिंजे मदाहनि जे बारे में? बसि उहो मां पहिरीं बि चई चुकी आहियां ऐं वरी बि हुननि जूं महिरबानियूं आहिनि जेके असांखे यादि कनि पिया ऐं असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं ख़ुशी थींदी आहे, ख़ुशी थिए पई तमामु घणी। महिरबानियूं। जिन तव्हांखे फीडबैक इहो ॾिनो हो त तव्हां सिंगर न थियो, अॼु उहे ॾिसनि था उन प्लेटफॉर्म ते तव्हांखे, जी हा, पहिरीं छो जो हा न पहिरीं जी ख़बर न हूंदी आहे, पोइ जेॾी महिल अलाह जी महिरबानी थी, मूंखे अलाह साईं ऐं मुंहिंजे ॿुधण वारनि मूंखे तमामु घणो पसंदि कयो, जी मुंहिंजो हिकिड़ो नालो थी वियो। उन खां पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजा माइट बि ख़ुशि थींदा त मतिलबु हिकिड़ो उनखे इज़त मिली आहे या मतिलबु छा। पर मुंहिंजी अम्मी जो मूंसां साथ तमामु घणो रहियो आहे, हींअर बि आहे ऐं पहिरीं बि हुयो ऐं उन ई मूंखे मुंहिंजी जेको शौक़ु हो मुंहिंजी अम्मी मुंहिंजो पूरो कयो आहे, अलाह उनखे ज़िंदगी ॾे। अच्छा सुरैया, तव्हां कहिड़े क़िस्मनि जी महफ़िलुनि में वञो था? शादियुनि जूं, दरगाहुनि में, मेलनि जूं जेके अक्सर थींदियूं आहिनि, अक्सर कहिड़े फंक्शन खे तव्हां ख़ासि तौरु वञणु चाहींदा आहियो त इहो फंक्शन जे लाइ वञा या अहिड़े फंक्शन में न वञा? न, अहिड़ो को बि प्रोग्राम न हूंदो आहे जेको मतिलबु असांजी दिलि न अचे, छो जो उते बि असांखे हिकिड़ो दिलि सां दावत ॾेई घुराईंदा आहिनि त ख़ुशी सां वेंदा आहियूं। ख़ासि करे मां जॾहिं दरगाहनि जो को मेलो लॻल हूंदो आहे या छा, त उते मां वेंदी आहियां ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे मां कॾहिं उते इहो न चयो आहे त मूंखे हेतिरी पेमेंट ॾियो या एतिरो, ऐं ख़ुशी सां ऐं दिलि सां उते हाज़िरी ॾींदी आहियां। कहिड़ी कहिड़ी दरगाहुनि ते विया आहियो? बसि जेके बि दरगाह आहिनि माशाल्लाह, सिंध में त असांजी में माशाल्लाह जाम आहिनि, सभिनि ते बिल्कुलु हाज़िरी ॾिनल आहिनि असांजे। सिंध मां त माशाल्लाह तव्हांखे तमामु घणो प्यार मिलियो, सिंध खां ॿाहिरि आउट ऑफ कंट्री किथे विया? जी जी, ॿाहिरि बि बिल्कुलु असांखे प्यार मिलियो आहे, पर सिंध त असांजी सिंध आहे, सरहद पार खां बि तव्हांजा मदाह आहिनि? जी हा, जी बिल्कुलु आहिनि। कच्छ में, गुजरात में? जी हा, मूं मारवाड़ी बि ॻायो आहे, मारवाड़ी खे तमामु घणी मोट मिली आहे ऐं पसंदि कंदा आहिनि। कीअं महसूसु थींदो हुननि जो प्यार ॾिसी? प्यार ॾिसी मतिलबु हिकिड़ो मारवाड़ी केसर जॾहिं मां कंदी आहियां त उते मूंखे वधि खां वधि घणो पसंदि कंदा आहिनि, प्यार ॾींदा आहिनि। पोइ दिलि चवंदी आहे त हर हफ़्ते, हर साल, हर महीने तव्हांखे आउं इहो गिफ्ट ॾींदी जेको तव्हांखे पसंदि आहे। असां इहो ई चाहियूं था त असांजा जेके ॿुधण वारा मथां ख़ुशि हुजनि। अच्छा सुरैया, हर गुलकार जो को न को उस्ताद हूंदो आहे, तव्हांजो उस्ताद? मुंहिंजो उस्ताद सोढो जोगी। सोढो जोगी, जी हा। अच्छा, शुरू खां तव्हां शुरूआत उनखां ई कई सिखण जी? जी हा, हिन वक़्तु तव्हां उन्हनि खां सिखिया वठो पिया? जी जी। फैमिली में को ॿियो सिंगर हो जा आहे? न, पहिरीं न हो, हाणे मां हिकिड़ी पंहिंजी भेण सेखारी आहे, उहा पंहिंजी शागिर्द ठाही आहे, सोनिया सुमरो। उहो माशाल्लाह उहो बि सभिनी जी ॿुधल बि आहे, उनखे बि तमामु सुठी मोट मिले थी। उहा मुंहिंजी शागिर्द आहे, मुंहिंजी भेण बि आहे नंढी। पंहिंजे पाकिस्तान खां ॿाहिरि आउट ऑफ कंट्री विया हुआ? जी बिल्कुलु, दुबई प्रोग्राम कया आहिनि ऐं इंडिया बि प्रोग्राम कया आहिनि। हींअर बि तयारी आहे, थी सघे त वञूं प्रोग्राम कयूं ॿाहिरि बि। जी, जेमहिल तव्हांखे हिकिड़ो प्रोग्रामनि मां थकिजी अचो था, वरी हिकु ॿिए ॾियारे तव्हांखे वञिणो आहे, कॾहिं इहो तव्हां सोचियो था पंहिंजे लाइ बि टाइम कढां? न, इहो थींदो ई आहे असां सां, छो जो हींअर बि शादियूं जाम आहिनि, त इन करे ईंदा आहियूं प्रोग्राम तां, बसि थोरी निंड कंदा आहियूं, निंड करे बसि वरी बि निकिरण जी तयारी कंदा आहियूं, त थकावट त बिल्कुलु थिए थी, पर वञिणो बि लाज़मी आहे। असां सां गॾु काफ़ी सारा व्यूअर्स शामिल आहिनि, असां जेके फीडबैक ॾेई रहिया आहिनि, लाइव प्रोग्राम असांजो मेहरान टीवी ऑफिशियल ते ॾिसी रहिया आहिनि। असां उन्हनि खे शामिल कंदासीं। मरियम खोखर आहे जेका असांजो प्रोग्राम ॾिसी रही आहे, ऐं
चवे पई त सूर्या तव्हां तमामु घणा ख़ूबसूरत था लॻो, तव्हांखे तमामु घणो ॿुधंदी आहे, महिरबानी। तव्हांखे सलाम बि पेश पई करे। वालेकुम सलाम। ऐं ॿियो असां सां गॾु शामिल आहे इरशाद अली बुघियो, जेको असांखे फीडबैक ॾेई रहियो आहे त तव्हांजो प्रोग्राम तमामु घणो ख़ूबसूरत आहे ऐं सुरैया खे सलाम था ॾियूं। वालेकुम सलाम। ऐं ॿियो असां सां गॾु शामिल आहे अज़ीज़ जान शहर सां शामिल आहे, जिन चयो आहे त फौजिया जी असांजी यादि ताज़ा थी वई। बिल्कुलु अदा, फौजिया असांखे पंहिंजी यादि अची वई, हुन जा जेके कलाम हुआ तमामु घणा मक़बूल हुआ। अच्छा सुरैया, असांजे व्यूअर्स खे त काफ़ी सारा तव्हांखा कलाम बि ॿुधणा आहिनि जी, हाणे असांजे व्यूअर्स खे कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हीउ तमामु सुठो गीत आहे ऐं मूंखे बि तमामु वणंदो आहे, मरहूमा फौजिया सुमरो जो आहे जी। छो जो चवनि जेके ॿुधण वारा जेके ॾिसनि पिया चवनि था फौजिया सुमरो जी यादि, बिल्कुलु उन्हनि खे फौजिया जा ई गीत ॿुधाईंदासीं। मुंहिंजा बि काफ़ी आहिनि पर फौजिया जो ई गीत वरी ॿुधायां थी। जी जी ॿुधायो। यादि कयो दई, मूंखे यादि कयो दई, सुख चैन पिटो दई, मूं लाइ ॾाढो रुनो दई, मूंखे यादि कयो दई, मूंखे यादि कयो Yes.
शुक्रिया, तमामु घणो ख़ूबसूरत। असांखे फीडबैक जेके लाइव ॾेई रहिया आहिनि तव्हांखे उहे फेसबुक ते लाइव चवनि था त वेलकम था चवनि। ऐं ॿी हिकिड़ी सांगड़ का किरण लगारी आहे जेका तव्हांखे सलाम पेश थी करे। वालेकुम सलाम। नाज़रीन, असांजी इहा गुफ़्तगू जारी आहे पर टाइम थी हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि था अचूं। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी की सुजान टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हक चिप से ज्यादा हॉट। केबल छोड़े और अपने BTCL कनेक्शन पे लगवाएं डिजिटल क्वालिटी टीवी सर्विस। पॉज, प्ले एंड रिवाइंड के साथ एंजॉय नॉन स्टॉप एंटरटेनमेंट विद BTCL स्मार्ट टीवी। तो आज ही अपना फ्री सेट टॉप बॉक्स हासिल करने के लिए 1218 पे कॉल मिलाएं। BTCL। अस्सलाम वालेकुम, माया सुमेरा नाज़ मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां प्रोग्राम गीत ख़ुशीअ जा, जंहिंमें शामिल हूंदा आहिनि सेरा, लाॾा ऐं झुमरियूं। यकीनन ख़ुशीअ जा ॾींहं ईंदा आहिनि त रंग दुबाला थी वेंदा आहिनि ऐं हर आंगण ते सेहरा ॻाया वेंदा आहिनि। हथें गुल मेहंदी, पेरें गुल मेहंदी ऐं घोट घुमी घर आयो। इहे सभु रंग असां तव्हांखे ॾेखारींदासीं प्रोग्राम गीत ख़ुशीअ जा में। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। This program is brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हक चिप से ज्यादा हॉट। सिंधी मेजबानी की सुजान टपाल मेजबान। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी की सुजान टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हक चिप से ज्यादा हॉट। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। नाज़रीन, सिंध जी ख़ूबसूरत गुलकारा सुरहिया सुमरो अॼु असां सां गॾु महिमान आहे ऐं असां सां गॾु जेके लाइव कॉल शामिल करे रहिया आहिनि उन्हनि खे चवंदा हलूं त फेसबुक ते मेहरान टीवी ऑफिशियल खे बि तव्हां जॉइन करे सघो था, उन्हनि जे ज़रिए पंहिंजी फीडबैक ॾेई सघो था। अच्छा सुरहिया, असां सां गॾु हिकिड़ी लाइव कॉल शामिल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, तव्हां किथां पिया ॻाल्हायो? माशाअल्लाह, छा चवणु चाहींदो? असां बि चवंदासीं त प्रोग्राम ॾाढो भलो आहे। असां लाइव चैनल ॾिसूं था सऊदी अरब में। जी जी, अभी सोया सुमर खे चओ को असां सुठो गानो ॿुधो असांजे आवाज़ में। जी जी, ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदी। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी सुरैया,
तव्हांजे जेके मदाया आहिनि उहे सऊदी अरब मां बि तव्हांखे कॉल था कनि। महिरबानियूं। ही मोट ॾिसी हिकिड़ो छा फील थो थिए तव्हांखे? तमामु ख़ुशी थींदी आहे, छो जो असांजी जेको महिनत हुई, असां महिनत कई, उन रंग बिल्कुलु लाहियो आहे ऐं असांखे ॿुधण वारनि तमामु घणी मोट ॾिनी आहे त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं जेके ॿुधण वारनि जो प्यार ॾिसी तमामु तमामु दिलि अलाए केतिरी वॾी थी वेंदी आहे। अच्छा सुरैया, असां सां गॾु जेके फीडबैक ॾेई रहिया आहिनि, तव्हांखे सलाम ॾेई रहिया आहिनि, वालेकुम उहे सलाम। मीर ख़ान जतोई आहे, उहो बि तव्हांखे सलाम थो पेश करे। वालेकुम सलाम। ऐं ॿियो असां आहे दोदो राजर, उहो बि भली कार तव्हांखे पेश थो करे। महिरबानी। अब्बास कुंभर आहे। अच्छा हिकिड़ी लाइव कॉल बि शामिल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सुराया सुमरो दी। जी वालेकुम सलाम। हाँ अभी हम मोहम्मद इशरफ हैदराबाद मां ॻाल्हायां ख़ासि के लिए। अभी हमारे शो तमामु बहितरीन पियो हले, तमामु सुठो आवाज़ आहे। महिरबानी अदा। आज सुराया बि ॻाल्हायो अथी? जी जी। हाँ अगर ख़ुशी जो सुठो कलाम तव्हां जो हले पियो प्रोग्राम, तमामु सुठो पिया ॻाल्हायो तव्हां, कलाम सुठो हाणे ॿुधायो जेको पहिरीं तव्हां अश्लील में मशहूरु थिया आहियो उन में उहो कहिड़ो 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 अदा बि ॿुधायो, कहिड़ो ॿुधायूं? अभी हाणे तव्हां त हर कलाम तव्हांजा सुठा आहिनि जंहिंमें तव्हां मशहूरु पहिरीं पहिरीं थिया हुआ। जी जी, न काफ़ी गीत मुंहिंजा मशहूर आहिनि। मुंहिंजो सुवाल इहो आहे त तव्हां हिकिड़ा ॾींहुं टीवी ते आया कोन हुयो, छा सर्विस सही कोन्हे छा थी? जी जी, न बस हाणे आया त बस ईंदा रहंदासीं। महिरबानी अदा, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां वॾी महिरबानी। अच्छा सुरैया, छा वाकई इहा ॻाल्हि सही आहे जो तव्हां टीवी प्रोग्रामनि में न पिया अचो? जी हा, बस हाणे अची विया आहियूं न, पर घटि पिया आयासीं, हाणे ईंदासीं बिल्कुलु। छो जो काफ़ी ॿुधण वारनि जी बि इहा ई ख़्वाहिश आहे त तूं जेको आहे सुरैया अचे टीवी ते प्रोग्राम करे लाइव असां ॿुधूं कयूं, सो बिल्कुलु हाणे ईंदासीं, ईंदा रहंदासीं। अच्छा जेके इब्तिदाई कलाम हुआ, जेके असांजा कॉलर बि चवनि पिया, जेके तव्हांजा मशहूरु कलाम जिन जे करे तव्हां अॻिते वधिया हो, कहिड़े कहिड़ा सिलेक्टेड उहे कलाम आहिनि? जी हा, उहो गीत आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थी, दर्द नई सूरत नई, तमामु मुंहिंजो सुठो गीत वियो। अच्छा हिकिड़ी लाइव कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। डिस्कनेक्ट थी विया। अच्छा तव्हां पंहिंजो कलाम जेको ॿुधायो पिए असांजे व्यूअर्स खे बिस्मिल्लाह कयो। जी, दर्द नई सूरत नई तमामु मुंहिंजो बहितर गीत आहे ऐं मशहूरु गीत आहे जेको आउं तव्हांखे ॿुधाईंदसि। बिस्मिल्लाह। दर्द नई सूरत नई नींद अञा ॿियो छा, दर्द नई सूरत नई नींद अञा ॿियो छा, के तोए मार चुको असां तो घटि कोन कयो, अला साईं साथ ॾिनो तॾहिं साहब जो, दर्द नई सूरत नई नींद अञा ॿियो छा, दर्द नई सूरत नई नींद अञा ॿियो छा, के तोए मार चुको असां तो घटि कोन कयो, अला साईं साथ ॾिनो तॾहिं साहब जो।
साथ ॾिनो सदका हिसाब बचो। तमाम घणो खूबसूरत सुरैया। अच्छा नाज़रीन, असां सां गॾु लाइव कॉल शामिल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा किथां पिया ॻाल्हायो? हेमंत देवी शहर चिपरो खां ॻाल्हायां पियो। छा चवणु चाहींदव तव्हां? असांखे प्रोग्राम तमामु सुठो लॻी रहियो आहे। फौजिया समरे जी यादि अची रही है तमामु। जी जी, कुझु चवणु चाहींदव अदी सुरैया खे? असांखे मारवाड़ी कलाम ॿुधणो आहे। सुरैया समरो सुरैया ॻाल्हायो पंहिंजे व्यूअर्स से जेके तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि। जी जी, असांखे मारवाड़ी कलाम ॿुधणो आहे। हेमंत भीड़ थो ॻाल्हाए शहर चिपरो खां। जी जी, प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं, तमामु सुठो लॻी रहियो आहे। तमामु शानदार। महिरबानी। जी जी बिल्कुलु ॿुधायो था, ॿुधायो। महिरबानी अदा, महिरबानी। सुरैया जेके लाइव ॾिसो, हिकिड़ो लाइव प्रोग्राम करण जो हिकिड़ो अलॻि सिलसिलो हूंदो आहे, पर जेको लाइव प्रोग्राम अॼु पंहिंजे मुखातिब पियो लाइव पंहिंजे व्यूअर्स सां ॻाल्हाईंदे कीअं थो महसूसु थिए? सुठो लॻी रहियो आहे माशाल्लाह तमामु। असांखे जेके व्यूअर्स ॾिसी रहिया आहिनि उन्हनि में जेके शामिल व्यूअर्स थिया आहिनि उहे फिरोज़ बबर आहे, उन्हनि खे असां भलीकार था चऊं। ऐं उन्हनि असांखे कुझु असां जेके जेके असांखे व्यूअर्स ॿुधनि था उन्हनि असांखे फरमाइशूं बि ॾिनियूं आहिनि कुझु गीतनि जूं, उहे असां बाद में शामिल कंदासीं। ऐं अमानुल्ला नोड़ी आहे जेके बि वॾेरो केसर खान खां वॾेरो जेखरो आहे। ऐं ॿियो असां सां गॾु जेके शामिल आहिनि अॼु असां उन्हनि सां नाला शामिल कंदासीं। वफ़ा जीदो मंगरियो आहे ऐं डॉक्टर एजाज़ लशारी आहे। फिरोज़ बबर आहे जंहिंजो आहे ज़बरदस्त प्रोग्राम आहे। ऐं ॿियो असद सियाल आहे जेको चई रहियो आहे त अदी खे चओ असांखे हिकिड़ो गीत ॿुधाए ख़ुदि गर्ज़ सां प्यार करे। तव्हां जेको मशहूरु गीत आहे उन्हनि फरमाइश ॾिनी आहे। जी जी अदा, बिल्कुलु असां तव्हांखे गीत ॿुधाईंदासीं। काफ़ी सारियूं ख़्वाहिशूं आहिनि जेके मदाह तव्हांजा चवनि था, पर असां अॼु जेके बि गीत ॿुधंदासीं उहो सुरैया जे पसंदि जा ई ॿुधंदासीं ताकी असांखे ख़बर पए त सुरैया जी कहिड़ी पसंदि आहे। सुरैया घर में जेको तव्हांजो हूंदो आहे पचाइण करण जो, हिकु औरत जो घर में बि जेको अमल दख़ल हूंदो आहे कीअं हूंदो आहे उहो तव्हांजो घर में पंहिंजे ध्यानु ॾियणु पंहिंजी फैमिली खे, होॾां पंहिंजे व्यूअर्स खे, त पंहिंजे ॿुधण वारनि खे, पोइ घर में जेको तव्हां टाइम था ॾियो उहो कीअं था ॾियो? बसि घर में पहिरीं ॻाल्हि त मां रधण पचाइण मूंखे अचे कोन। इहो शुरू खां ई या सिंगर थियण खां पोइ? जी शुरू खां ई, बसि अञा नंढी बचपन में ई मुंहिंजी एतिरी उमिरि कोन हुई जॾहिं खां फनकार थी आहियां। मुंहिंजी जॾहिं मूं पेर रखियो आहे त तक़रीबन मुंहिंजी उमिरि 12 खां 13 साल हुई। अच्छा, इन करे बसि शुरू खां ई मूंखे रधण पचाइण, कुझु कूड़ न ॻाल्हाईंदमि। मतिलबु एतिरा साल तव्हां इहा स्ट्रगल कई? जी। उन खां पोइ जेको आहे सुरैया सुमरो पैदा थी। जी। त को ॾुखियो वक़्तु बि उन मतिलबु औरत लाइ हिकु सिंगर थियणु तमामु ॾुखियो कमु आहे। कीअं उहो फेस कयो, मुश्किलातुनि खे मुंहुं कीअं ॾिनो? जी बिल्कुलु थिए थो। ऐं छा आहे जो वधि खां वधि मूंखे तकलीफ़ इहा हूंदी हुई जो मुंहिंजे जेके घर वारा हूंदा हुआ उन ॻाल्हि में बिल्कुलु बि राज़ी न पिया थिया। ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा आहे जो मूंखे मुंहिंजो उस्तादु बिल्कुलु सुठो मिलियो ऐं उन पंहिंजे औलाद वांगुरु आहे मूंखे सेखारियो। ऐं तमामु इन ॻाल्हि जे करे मूंखे का बि मुश्किल न आई छो जो उनजी औलाद थी रहियसि। अच्छा सुरैया, हिकिड़ी लाइव कॉल शामिल आहे तव्हांजे जेके मदाह आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। या अली मदद हट मौजूद। अलाली मदद जी अदा, किथां पिया ॻाल्हायो? डॉक्टर गोविंदा शर्मा ॻाल्हायां पियो। जी जी भलीकार। गोविंदा शर्मा हिकु डेंटिस्ट डॉक्टर बि आहे ऐं गुलूकार बि आहे। गोविंदा कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अच्छा सुरैया, तव्हां पंहिंजे व्यूअर्स सां मुखातिब थियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी सुरैया कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं था। ठीकु ठाक। अदी सुरैया असांखे काफ़ी सुजाल में प्रोग्राम कया आहिनि, तॾहिं नंढड़ो हुआसीं, हाणे वॾा थी विया आहियूं। जी जी। साईं अशरफ शायर जे थ्रू। जी जी बिल्कुलु। ऐं तमामु सुठो प्रोग्राम। एनी होस्ट तमामु डायरेक्टर तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम। थैंक यू गोविंदा। छा चवणु चाहींदो गोविंदा सुरैया जे राग बाबति? सुरैया तमामु सुठी। सुरैया असांखे फौजिया जूं जेके यादूं आहिनि से ताज़ा कराए पई। ऐं स्पेशली इहो प्रोग्राम आऊं बि हिनमें गेस्ट तौर ते थी हुया। इन प्रोग्राम जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। तमामु सुठा व्यूज़, तमामु सुठा कमेंट्स असांखे मिलंदा आहिनि। अल्लाह साईं सभिनी खे ईअं ई ख़ुशि रखे। आमीन आमीन। महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जारी आहे पर टाइम थियो न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो
व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। कौल हज़रत अली अलैहिस्सलाम हसद करण वारो मौत अचण खां पहिरियों ई मरी वेंदो आहे। वेठो वाझ विझियो पर में पवहार। My heart is on the lookout for them. उत कंडी आहिया पार ऐं प्रियन। I pine here for power and my beloved herdsmen. करिया बीनक विंध्यस वतन सामो। I will have no ear for anything else but going to my homeland. हर खबर अवां लाए। This time check is brought to you by सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। Headline News is brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में मां आहियां सुहेल अहमद ऐं मां आहियां फराह शबीर। सब खां पहिरियां ख़ासि ख़बरूं। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि इजलास। सेनेटर शहजाद वसीम जी ख़िताब दौरान मुखालिफ धुर जे सेनेटर्स जो गोड़। सख़्त एहतजाज क़ौमी सलामती पॉलिसी पार्लियामेंट पेश न करण ते अपोज़िशन जो ऐवान मां वॉकआउट। सेनेटर शहजाद वसीम जो चवण आहे त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो क़ौमी सिक्योरिटी पॉलिसी जोड़ी वई आहे। असां अपोज़िशन खां तजवीज़ूं घुरियूं हुयूं पर ही पार्लियामानी कमेटी में शरीक ई न थिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त ईंदड़ साल मकानी चूंडण जो आहे। इमरान खान जी क़यादत में आम चूंडूं विढ़ंदासीं। हर पार्टी चाहे थी त इस्टेब्लिशमेंट जो असां मथां हथु हुजे। इस्टेब्लिशमेंट चवे थी त असां चूंडियल हुकूमत जो साथ ॾींदासीं। तूफ़ान बर्पा कयो वियो आहे त नवाज़ शरीफ़ अची रहियो आहे। नवाज़ शरीफ़ अचे थो त अचे, न अचे त को फ़र्क़ु नथो पवे। PTI जा इतिहादी हर हाल में हुकूमत सां गॾु आहिनि। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त पाकिस्तान जो हर शहरी महांगाई जी चकीअ में पीसी रहियो आहे। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध खे ई गैस नथी ॾिनी वञे। पाकिस्तान ज़रई मुल्क आहे पर आबादगारनि खे भाण नथो मिले। PTI हुकूमत रुगो मुल्क खे बहरान ई ॾिनो आहे। हाणे अवाम दुश्मन हुकूमत खे घर भेड़ू करण जो वक़्तु आहे। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शादीअ जी अॻकथी करे छॾी। मंज़ूर वसाण चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 2022 या 23 में वज़ीर आज़म थियण बाद शादी कंदो। इमरान खान मुस्तक़बिल में पाकिस्तान जो गोरबाचोफ बणिजंदो ऐं मुल्क खे तबाह करे छॾींदो। मार्च खां पहिरीं नवाज़ शरीफ़ न ईंदो। ईंदड़ साल ख़तरनाक हूंदो। मुल्क अंदर तमामु वॾियुनि तब्दीलियुनि जो इम्कान आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मंज़ूर वसाण चयो त सिंध में वफ़ाक़ी हुकूमत
यूरिया भाण जी खोट पैदा करे रही आहे। सिंध के दिसंबर में 1.5 लाख भाण जूं बोरियूं घट मिलियूं आहिनि। 5 जनवरी खां पोइ यूरिया कम जी नाहे। सिंध सां ख़बर नाहे इमरान खान जी कहिड़ी दुश्मनी आहे। इमरान खान सिंध के कमज़ोर करण ऐं नुक़सान ॾियणु चाहे थो। सिंध हाई कोर्ट में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी शागिर्दियाणी खुशबू भट्टी जी मुबैना अगवा वाक़े जी ॿुधणी। DIG सखर, रजिस्ट्रार यूनिवर्सिटी, DC ऐं SSP खैरपुर पेश। इंतजामिया ऑफिसरनि वाक़े जी शुरूआती रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। शागिर्दियाणी खे अगवा जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार शागिर्द सफ़दर वसाण रानीपुर जी अदालत में पेश। 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। DIG सखर तारिक अब्बास कुरैशी धुरियुनि में थियल ठाह खां लालमी ज़ाहिर कंदे चयो आहे त शागिर्दियाणी खुशबू भट्टी खे हिरासां ऐं अगवा करण जी कोशिश वारो वाक़ियो रिथाबंदी तहत कयो वियो। नस्ला टावर जी बिल्डिंग मंज़ूर कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बाद पुलिस गिरफ़्तारियुनि लाइ वठ पकड़ शुरू करे छॾी। पुलिस जो हिकु भेरो ॿीहर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिस ते छापो। अमलदारनि ऐं अमले में ख़ौफ़ का बि गिरफ़्तारी न थी। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाक़े में नूर अहमद टालपुर जे घर मां धाड़े वारे वाक़े जो हुसैनाबाद थाणे ते केस दाख़िल। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह वाक़े जी जांच लाइ JIT जोड़े छॾी। SSP हैदराबाद जी सरबराही में 5 रुकनी जोड़ियल जांच टीम खे हफ़्ते अंदरि जवाबदार गिरफ़्तार करण जी हिदायत। ओबावड़ो वेझो 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, नौजवान क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। माचको वारे इलाक़े में फायरिंग में नौजवान ग़ुलाम हुसैन सीलरो मारिजी वियो। मुरीद शाह भरिसां जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। ॻोठ सवाली मज़ारी में जवाबदार कादिर बख़्श मज़ारी ज़ाल शाहीना खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार। मुल्क अंदरि कोरोना वायरस विघे वधीक 6 मरीज़नि दम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 348 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क अंदरि मर्ज़ में मुब्तला 636 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। NCOC मूजिबि केसिस जे मस्बत अचण जी शरह 0.87% रिकॉर्ड कई वई। सिंध में बरसात खां पोइ सर्दी जी लहर बरक़रार, आम ज़िंदगी मफ़लूज। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास समेत ॿियनि इलाक़नि में थधि माण्हुनि खे साणो करे छॾियो। गरम कपड़नि ऐं गरम शयुनि जी घुर्ज में इज़ाफ़ो, जॻहियुनि ऐं कचनि घरनि में रहंदड़नि जा अहंज वधी विया। Headline News was brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। जिसके एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर, ये है हर चिप से ज्यादा हॉट। सिंधी मेजबानी जी सुञाण, टपाल मेजबान। सेनेट में क़ौमी सलामती पॉलिसी पार्लियामेंट में पेश न थियण ख़िलाफ़ एहतजाज दौरान गोड़ अपोजिशन मेंबर्स तरफ़ां गो इमरान गो जी नारेबाज़ी कई वई। सेनेट जो इजलास चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान सेनेटर शहज़ाद वसीम जे ख़िताब दौरान अपोजिशन मेंबरनि सख़्त एहतजाज कंदे गोड़ कयो। अपोजिशन मेंबरनि क़ौमी सलामती पॉलिसी पार्लियामेंट में पेश न थियण ख़िलाफ़ वॉकआउट कई ऐं सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। कायदे ऐवान शहज़ाद वसीम ख़िताब कंदे चयो त अपोजिशन खां ड्राफ्ट ते तजवीज़ूं घुरियूं हुयूं, उहे पाण पार्लियामानी कमेटी जे इजलास में न आया। हुकूमत पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग तरफ़ां वरितल कर्ज़नि जूं क़िस्तूं भरे रही आहे। हुन चयो त इलेक्शन वेझो अचण वारी आहे, अपोजिशन जी मर्ज़ी जेॾांहुं बि क़िबलो करे, असांजो क़िबलो अवाम आहे। शहज़ाद वसीम वधीक चयो त मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो क़ौमी सलामती पॉलिसी जोड़ी वई आहे। अॻु कंहिं बि हुकूमत पॉलिसी जोड़ण जी ज़हमत न कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे ॾेह वापसि अचण या न अचण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। नवाज़ शरीफ़ खे अचणो आहे त तारीख़ ॿुधाए। आउं शेख हुजण बावजूदि पंहिंजे खीसे मां टिकट ऐं पासपोर्ट वठी ॾींदुसि। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो त कुझु न थींदो, इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो ऐं ईंदड़ चूंडूं ज़ोरदार तरीक़े सां विढ़ंदासीं। हुन चयो त हर पार्टी चवे थी त एस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथु रखे। एस्टेब्लिशमेंट चवे थी त उहा चूंडियल हुकूमत जो साथ ॾींदी। अपोजिशन खे जेको पेट में सूर आहे उहो मीडिया ते नथो ॿुधाए सघां। हुन चयो त PDM 30 बदिरां 30 मार्च ते लॉन्ग मार्च करे, न त हू पाण ख़राब थींदा ऐं मूंखे बि ख़राब कंदा। शेख रशीद वधीक चयो त मिनी बजट सां क़यामत न ईंदी, मिनी बजट पास थी वेंदी। असां रोज़ रोइण वारे इतिहादी न आहियूं, हर हाल में इमरान ख़ान सां गॾु आहियूं।
ओमिक्रॉन केसेस जे करे पाकिस्तान में फेबरवरी जे महीने में आलमी वबा जी 5 लहर जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पाकिस्तान में ॾखण अफ्रीकी क़िस्म ओमिक्रॉन जा 75 केसेस साम्हूं अचण ते सिहत जे माहिरनि कोरोना वबा जी 5 लहर जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। सिहत वारी वज़ारत जे अख़्तियारनि जो चवणु आहे त ओमिक्रॉन जे केसनि में तेज़ीअ सां इज़ाफ़ो ज़ाहिर करे थो त ईंदड़ 2 हफ़्तनि में सॼे मुल्क मां ओमिक्रॉन जा केस रिपोर्ट थियण लॻंदा। तिबी माहिरनि मूजिबि ईंदड़ साल फेबरवरी जे विच ताईं रोज़ानो 3000 खां 4000 नवां केस साम्हूं अची सघनि था। अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त वैक्सीन लॻाइण वारा ओमिक्रॉन सबबि संगीन बीमारियुनि खां बची सघनि था। मुल्क अंदर कोरोना वायरस सबब वधीक 6 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 348 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल अंकनि अखरनि मूजिबि सॼे मुल्क अंदर गुज़िरियल ॾींहुं 39,739 कोरोना जूं टेस्टूं कयूं वयूं आहिनि। केसिस जे मुसबित अचण जी शरह 0.87% रिकॉर्ड कई वई। एनसीओसी मूजिबि आलमी वबा कोरोना वायरस सबब फोतियुनि जो मजमूई अंग वधी 28,918 थी वियो आहे, जॾहिं त मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग वधी 12,94,379 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि सॼे मुल्क अंदर हिन वक़्तु 636 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जॾहिं त मर्ज़ में मुब्तला वधीक 192 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट mehran.tv ऐं ॾिसंदा रहो मेहरान टीवी न्यूज़। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा, सुरिया सगत जेके व्यूअर्स शामिल आहिनि उन्हनि में हिकु इरशाद ॿुधियो आहे जेको तव्हांखे सलाम पेश थो करे। वालेकुम सलाम। ऐं चवे थो त तमामु ख़ूबसूरत शख्सियत अॼु असांजे प्रोग्राम में शामिल आहे ऐं उन सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ बि आहे। जी महिरबानी। ऐं शाहज़ेब लिखे थो ज़बरदस्त प्रोग्राम थिए थो। रीमा ख़ान चवे थी जियो मैडम। महिरबानी। बाबूल अशारी चए थो सलाम। वालेकुम सलाम। ऐं ॿियो असां सां गॾु काफ़ी सारा व्यूअर्स आहिनि जिन असां वक़्फ़े नाला खणंदा वेंदासीं। असांजे प्रोग्राम खे ईअं ई फीडबैक ॾींदा रहो। अच्छा सुरैया, लाइव हिकिड़ी कॉल आहे, तव्हां पंहिंजे मदाउनि सां ॻाल्हाइण लाइ बेक़रार आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलाम वालेकुम बाबा, मां लाड़काणे खां भाई खान देथो थो ॻाल्हायां। ॾाढो तव्हांजो सुठो प्रोग्राम सिरिया सुमरो जो, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। ॾाढो असां हिनखे यादि कंदा आहियूं। दिलि पर देथो टंडरे मामन खान होटल वारो, उन्ही खे डेलीकेट कंदुमि। उनजी महिरबानी, उनजी मार्फत सिरिया सुमरे खे सलाम आहे। असांजे मेहरान चैनल सॼी टीम खे मुंहिंजो सलाम आहे बाबा। लाड़काणे खां भाई खान देथो। महिरबानी। मां चवंदुमि त को सुठो अञा जेको पंहिंजे पसंदि जो मूंखे गानो ॿुधाए। अलाह ख़ुशि कर, लख महिरबानी। महिरबानी अदा, महिरबानी। सुरैया जी जेका शाम आहे तव्हां असां सां गुज़ारी आहे ऐं गुज़ारियो पिया माशाल्लाह। अक्सर उहा शाम जेका तव्हां गुज़ारता आहियो, माना अॼु अगरि हिते न हुजो आहे त किथे हुजो आहे? बसि उहो ईअं हुजे आहे हींअर हिन टाइम ते असां प्रोग्राम जी तयारी कंदड़ हुजूं आहे, छो जो प्रोग्राम बि आहे शाम जो, वञिणो बि आहे। बसि निंड मां जीअं उथूं आहे त वरी प्रोग्राम जी तयारी कयूं आहे। थोरी देरि घर में बसि अम्मी सां गॾु हुजूं आहे, भेणुनि सां गॾु हुजूं आहे, थोरो टाइम उन्हनि खे ॾींदा आहियूं, पोइ वरी निकिरंदा आहियूं। पोइ प्रोग्रामनि मां जॾहिं वापसी घर ॾांहुं ईंदा आहियो त पोइ देरि राति जो या सुबुह थी वेंदी आहे? हाँ, सुबुह थी वेंदी आहे, कॾहिं देरि थी वेंदी आहे, कॾहिं 2 बजे बि मोटी था अचूं, पर बिल्कुलु तक़रीबन सुबुह थी वेंदी आहे। अच्छा सुरिया, हिकिड़ी लाइव कॉल सां गॾु शामिल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, किथां पिया ॻाल्हायो? मैडम डीपले थरपारकर खां ॻाल्हायां थो, अल्लाह बख़्श उमराणी। जी जी, छा चवणु चाहींदो? अॼु असां सां गॾु गुलूकारा सुरिया आहे। सुरिया मुखातिब थियो। असांजी पसंदीदा फनकार आहे मोहतरमा फौजिया सुमरो जो, बिल्कुलु सेम आवाज़ आहे।
तो असांजी तरजी कोयल हुई ऐं उन खां सवाइ असां मोहतरमा सुरैया सुमरो बि इहो चवणु चाहींदासीं त महिरबानी करे कि जेके एल्बम तव्हां कंदा आहियो वीडियो इहो महिरबानी करे असांजे डिस्ट्रिक्ट लेवल ते मिठी में करियो, थरपारकर में बि कंदा करियो त जीअं असां जेको तव्हांखे ॾिसी बि सघूं ऐं तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी सघूं। जी जी बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी अदा। थर त तव्हां विया आहियो सुरैया, जी, उते तव्हां काफ़ी- वीडियोस बि काफ़ी। कया आहिनि, जी कीअं उतां जो एक्सपीरियंस रहियो? मारवाड़ी बि तव्हां उते वीडियो कया हुआ? जी हाँ बिल्कुलु, मारवाड़ी जेके बि एल्बम उते ई कया आहिनि असां, वीडियो उते ठाहिया आहिनि उन्हनि जा, ऐं शो बि तक़रीबन थिया आहिनि, फंक्शन प्रोग्राम में बि विया आहियूं। थर कीअं में प्यार तमामु- मिलियो उतां जे माण्हुनि जो? तमामु 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 जाम प्यार मिलियो, छो जो उते एतिरी रश थींदी आहे, एतिरी रश कंदा आहिनि ॾिसण जे लाइ, ॿुधण जे लाइ, ऐं तमामु बहितर ऐं तमामु सुठो लॻंदो आहे। जेके उते ॾिसंदड़ तव्हांजा मदाह, जेके उते व्यूअर्स हूंदा आहिनि तव्हांजे प्रोग्रामनि में ईंदा आहिनि, उन्हनि सां कॾहिं सेल्फी कढाइण जो मौक़ो हुननि तव्हांखां कॾहिं सेल्फी जी कढाई? बिल्कुलु बिल्कुलु कढंदा आहिनि, ऐं के त पोइ टाइम बि कोन मिलंदो आहे, केरु कढी बि कोन सघंदा आहिनि, छो जो रश एतिरो हूंदो आहे, पर कोशिशि कंदा अच्छा, आहिनि। कॾहिं पाण तव्हां सेल्फी कढी कंहिंसां गॾु या न? जी बसि मुंहिंजे ख़्याल में त कोन कढी न आहे। कढी आहे। छा उते डपु हूंदो आहे त मोबाइल छिनजी न वञे? हा रश हूंदो आहे घणो, असांखे टाइम मिलंदो ई कोन्हे न, बसि उहो जेके ॿिया बि जाम हूंदा आहिनि पोइ त सेल्फी कढाइण जे लाइ, पोइ असां उन्हनि खे ई वारो ॾेई छॾंदा, असां न कढी सघंदा आहियूं। अच्छा, फ्री टाइम में जॾहिं तव्हांजो को प्रोग्राम न हूंदो आहे त उहो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रंदो आहे? बसि उहो ॾींहुं ईअं हूंदो आहे, पोइ घर में टाइम ॾींदा आहियूं ऐं घर वारनि सां गॾु हूंदा आहियूं, ऐं अगरि ॿ टे ॾींहं असां ईअं कॾहिं छुटियूं थी बि वेंदियूं आहिनि, जीअं मतिलबु की अहिड़ा ॾींहं बि हूंदा आहिनि जीअं प्रोग्राम न हूंदा आहिनि, पोइ 2 ॾींहंनि खां पोइ बोर थी वेंदा आहियूं, छो जो असां छो जो रुटीन ॻाइण अचूं वञूं था प्रोग्रामनि में, ऐं आवाम सां जहिड़ो गॾु हूंदा आहियूं, पोइ अलॻि थी था वञूं। अच्छा सुरैया, जॾहिं हिन समुंडी दुनिया में गुलूकारी में मर्द हुजे चाहे औरत जॾहिं कदम रखे थी त हुनजी तालीम तमामु घणी मुतासिर थिए थी, तव्हां तालीम केतिरी पिराई? हा असांजी थोरी एतिरी कोन्हे, बहरहाल मैट्रिक कयल आहे मुंहिंजो। मैट्रिक तव्हां जी, कयल जी आहे, हा। पोइ उन वक़्त जूं दोस्तूं तव्हांजी क्लास फॉलो या अॼु बि तव्हांजे राब्ते में आहिनि? जी हा बिल्कुलु। पोइ उन्हनि सां अचण वञण थींदो आहे? हा एतिरो टाइम कोन हूंदो आहे, पर घटि ईअं कॾहिं कॾहिं फ़ोन ते हलो आहे थींदो आहे, बाक़ी कॾहिं किथे मिली वेंदा आहियूं कंहिं फंक्शन में। या सुरैया सुमरो नालो तमामु घणो सिंध में गूंजे थो, उरूज ते आहे, जॾहिं के दोस्त जी पंहिंजे भर पासे वारनि जी प्यारनि जी दावत मिले थी प्रोग्राम जे हवाले सां, पोइ उन्हनि खे कीअं टाइम ॾेई सघंदा आहियो या चवंदा आहियो अॼु आउं बिज़ी आहियां? हा अॼु मूंखे प्रोग्राम वञा थी, बसि ईअं हूंदो आहे, कोशिशि कंदा आहियूं त हुनखे टाइम ॾियूं, पर कॾहिं ॾेई बि कोन सघंदा आहियूं, कॾहिं ॾींदा बि आहियूं। पोइ उन्हनि मां को नाराज़गी जो अगरि तव्हांखे इहो चवे तव्हां असां नाराज़ आहियूं त पोइ उनखे कीअं था फेस कयो? हा बिल्कुलु नाराज़ थी वेंदा आहिनि, पोइ वरी उन्हनि खे इहो पंहिंजी जॻह हक़ीक़त ॿुधाईंदा आहिनि, पोइ राज़ी थी बि वेंदा आहिनि, पोइ मिंथ कंदा आहियूं। अच्छा सुरैया, लॉकडाउन जो दौर सभिनीनि ते आयो, इहा कचहरी बसि अॻिते कंदासीं, पर व्यूअर्स जेके आहिनि उहे फरमाइश पिया कनि कलामनि जी, ऐं हिकिड़ी लाइव कॉल बि असां गॾु शामिल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी सर, मैडम सुरैया। जी जी वालेकुम सलाम। जी जी अदा जी। अदी ॻाल्हि इहा आहे भेण त जेको आहे असांखे असुल में रूलालेला जा कलाम ॾाढा गीत वणंदा आहिनि पुराणे टाइम जा। जी जी। ऐं तव्हांजा आवाज़ तमामु पसंदि आहिनि असांखे। जी। तंहिंजे करे इहा महिरबानी कयो, असांखे कलाम को रूलालेला जो हुजे त उहो असांखे ॿुधायो। मां ॻाल्हायां शाइर गुलाम सवस लॻी। जी जी कोशिशि कंदासीं अदा। महिरबानी अदा। अच्छा, लॉकडाउन जी ॻाल्हि पे असां कई त लॉकडाउन में काफ़ी सारा सिंगर मुतासिर थिया हुआ, गुलूकारी जे हिकु फंक्शन खां परे, जेके फनकार घर में नथा रही सघनि उन्हनि खे घर में रहणो बि लाज़मी पियो, उहे ॾींहं तव्हांजा कीअं गुज़रिया? तमामु मुश्किल ॾींहं गुज़रिया असांजा, छो जो लॉकडाउन में त सभु जेके बि हुआ हाल सभु फनकार छो जो हिन में परेशान तो हुआ। अच्छा, हिकिड़ी लाइव कॉल शामिल आहे सुरैया। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु ख़ुश आहियो मैडम? हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जी अॼु ख़ुश आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह दुआऊं। ख़ैर लॻो पिया। अब तव्हां प्रोग्राम ॿुधूं पिया, ॾाढो ज़बरदस्त। महिरबानी महिरबानी अदी अल्लाह खे महिरबानी। छा चवणु चाहींदो? बसि अधीक असां ॾिठी थी हिते जेका थर में हिकिड़ो प्रोग्राम हुयो भोजे धीरे जो मल जो, उते आई, उते असां ॾिठोसीं, ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं माशाअल्लाह अल्लाह हयाती ॾे, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। महिरबानी 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 अदा, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा सुरैया, हाणे असांजे व्यूअर्स खे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हा ही गीत आहे न्याज़ पिताबी जी शाइरी आहे ऐं फौजिया सुमरो जो ॻाल्हि आहे, मूंखे तमामु वणंदो आहे, मां पंहिंजी पसंदि जो गीत ॿुधायां थी।
बेकदरा बेकदरा कदर न कई करे व्यूअर्स जी फरमाइश हुई। अच्छा चलो जी ये ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। बेकदरा कदर न कयाड़ी को बेकदरा कदर न कयाड़ी को बेकदरा कदर न कयाड़ी कबरों पवंदई साजन सिगड़ियो कबरों पवंदई साजन सिगड़ियो मुंहिंजे मुए खां पोइ बेकदुरा कदुर न कयाड़ी को बेकदुरा कदुर न कयाड़ी को पायो तो बेकदुरा कदुर न कयाड़ी को बेकदुरा कदुर न कयाड़ी को मैडम सुरैया ही जो गीत है गुलाम हुसैन कलेची यो गायल। उन का पेरी
गुलाम हुसैन कलेरी साहब लिखियो हो ऐं ॻायल ई फौजिया सुमरो जी हाँ। अॼु हुन जी वरी यादि जेके ताज़ी थी वियूं आहिनि। अच्छा नाज़रीन, असां सां गॾु हिकिड़ी लाइव कॉल बि शामिल आयल हो। अस्सलाम वालेकुम। जी अदा, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में शामिल आहे अॼु सुरैया सुमरो? महिरबानी, कॉल डिस्कनेक्ट थी थिए। नाज़रीन, असां चवंदा हलो त कॉल करण खां पहिरीं पंहिंजी टीवी जो थोरो वॉल्यूम घटि कंदा कयो। ऐं हाणे टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। मेजबानी हर सिंधी जी सुञाण है। अवांखे जाम पसंद न आहे छा? पसंद आहे छो? अवां सभिनी खां जान जी पुछा कई, कंहिंखे अवां खां बि त पुछा करणु घुरिजे न। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। केबल छोड़े और अपने BTCL कनेक्शन पे लगवाएं डिजिटल क्वालिटी टीवी सर्विस। पॉज, प्ले एंड रिवाइंड के साथ एंजॉय नॉन स्टॉप एंटरटेनमेंट विद BTCL स्मार्ट टीवी। तो आज ही अपना फ्री सेट टॉप बॉक्स हासिल करने के लिए 12-18 पे कॉल मिलाएं। BTCL। मेजबानी हर सिंधी जी सुञाण है। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। अच्छा सुरैया, असांजे प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो सवालनि जो हिकिड़ी गेम्स हूंदी आहे जेके असां चवंदा आहियूं रेपिड फायर। हिकिड़ो राउंड हूंदो आहे। इन में तव्हां खां थींदो हिकिड़ो सवाल, तव्हांखे टे जवाब जी सूरत में टे ऑप्शन ॾिया वेंदा। हिकिड़ो तव्हांखे हुन मां सिलेक्ट करणो आहे। तमामु इहो ख़ूबसूरत आहे। असांजे व्यूअर्स खे इन जो तमामु घणो इंतज़ारु हूंदो आहे। अच्छा, हिन टिनि जवाबनि मां तव्हांखे हिकिड़ो ई सिलेक्ट करणो आहे। जेको तव्हां खां पहिरियों सवाल आहे उहो इहो आहे, अगरि तव्हां खां सवाल तो कयूं था पर लाइव कॉल वरी हिकिड़ी शामिल थी वई। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। दी, असां सां गॾु प्रोग्राम में सुरैया सुमरो आहे। छा चवणु चाहींदो? जी हा दी, असां अर्ज़ु करियूं था असांखे अदी जो सॉन्ग ॿुधायो। जी जी, कहिड़ो? लोक जे नेणनि मारियो जानियड़ा मूंखे तो मिठुड़ा मूंखे तो दिए तो विसारियो। तव्हां त सॼो गीत यादि आहे। अच्छा, इहो कलाम। वालेकुम सलाम। बाबा सॼो मुंहिंजो घर तव्हांजो माना बग़ैर तव्हांजो माना सफ़ाई पुजारी आहे। सफ़ा महिरबानी महिरबानी, अल्लाह सलामत रखे। ॻाल्हाईंदो आहे सुरैया करीम सिद्धी मूवी वारो। जी जी, हाँ, जो काफी मूवी भरियो शादियुनि में इन करे तव्हांजी माना बिल्कुलु सफ़ा मुंहिंजो सॼो घर कैसे तो हर मोड ताईं केसर पई, हर गानो ताईं मोड पियो आहे। भई नंढड़ी फरमाइश आहे, लोक जे में मारियो आहे जानीरा मिठुड़ा मूंखे चयो थो हिसाब। महिरबानी करे ॿुधायो। जी जी जी। करे सिटी बदींदी आहे।
महिरबानी अदा तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा, गुलाम रसूल नोड़ी आहे जेको असां प्रोग्राम ॾिसी रहियो आहे ऐं ॿियो असां सां गॾु जेको आहे अब्दुल रहमान टालपुर आहे, असांजा प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। ऐं असांजो जेको ॿियो आहे अली अकबर दर्स आहे जेको असांजो प्रोग्राम ॾिसी रहियो आहे। अच्छा, सवालनि जो सिलसिलो त काफ़ी सारो आहे, पर जेको असांजो रेपिड फायर वारो सवाल आहे उहो इहो आहे त अगरि तव्हांखे के खाइण जे मुक़ाबले में विहारिजे, मुक़ाबले में 3 शयूं खाइणियूं आहिनि, का हिकिड़ी शइ आहे जेका तव्हां 1 मिंट में खाई वेंदो, त उहा कहिड़ी खाई सघो था? नंबर 1 लीमा, नंबर 2 अचार ऐं नंबर 3 गोलगप्पा। कहिड़ी शइ आहे जेके तव्हां खाई माना खटे वेंदो? जल्दी खाईंदे चेहरी जेका शइ हूंदी उहा जल्दी जल्दी खाई वेंदी आहियां। त तव्हांजे अॻियां माना जेके 3 शयूं आहिनि, खटाण बि आहे, चटपटी बि आहे, लीमा आहिनि, अचार आहे ऐं गोलगप्पा आहिनि, कहिड़ी हिकिड़ी शइ खाईंदो? अचार खाई वेंदो। अचार जी पूरी प्लेट खाई वेंदो? माना घर में इहा शइ खाईंदा आहियो? जी हा। ॿियो हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां, तव्हांजी सोच ऐं नज़र में इश्क छा आहे? फांसी जो फंदो आहे, कूड़ ऐं फिराड आहे, या सुकून जो बिस्तर आहे? इश्क में छो जो इश्क कहिड़े हिसाब जो थी सघे थो? इश्क जो मतलब केर इंसान सां बि करे सघे थो। ही इंसान नारो ई आहे है न, इंसान सां करे सघे थो, पोइ उन में इश्क इहो थी सघे थो, मां सां बि थी सघे थो, भाउ सां बि थी सघे थो। त पोइ इश्क खे तव्हां छा था सम्झो? फांसी जो फंदो आहे, सुकून जो बिस्तर आहे, या कूड़ ऐं फिराड आहे? अगरि अहिड़ी कंहिं जॻह ते कयो त फांसी आहे, जेकॾहिं कंहिं सुठी जॻह ते कयो त पोइ बिस्तर जेको सुकून जो बिस्तर आहे, त उहो सुकून जो। अच्छा, ॿियो तव्हां का इहो सवाल आहे, अगरि तव्हांखे चिराग मिली वञे, हुन मां निकिरी अचे जिन तव्हांखे चवे 3 ख़्वाहिशुनि मां हिकिड़ी ख़्वाहिश पूरी कंदमि, ख़्वाहिशूं तव्हांखे इहो थो ॾसे सॼी दुनिया जो सैर करायां। नंबर 2 मेडोना हिकिड़ी सिंगर आहे जंहिंसां गॾु तव्हांजो गानो थिए। ऐं नंबर 3 पंहिंजे हिकिड़े ॾींहं जी तव्हांखे बादशाही मिले, तव्हां माना हिकिड़े ॾींहं लाइ बादशाह थी वञो। This time check is brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सोचो मतलब हिकिड़ो ॾिसो न, ॿाहिरि जेके ॿियूं जेके बि आरज़ी जेके चीज़ूं इहो सोचो त हिकु ॾींहुं लाइ तव्हांखे पर हणी छॾे, मतलब पूरी दुनिया जो तव्हां सैर करे सघो। उहे आरज़ी थी वयूं न। माण्हू पाणी जेको चवंदो आऊं चाहियां हमेशह लाइ बादशाह थी रहां, या पंहिंजो पाणी हुजे उहो वधीक आहे, तो कुझु चंद ॾियनि जी कहाणी न खपे। मतलब तव्हां 3 सिलेक्ट कोन कंदो? जी न। चलो इहो बि सही आहे, तव्हांखे माना जेका शइ खपे उहा हमेशह लाइ खपे जी। अच्छा, ॿियो इहो सवाल आहे त अगरि तव्हांखे दावत मिले 3 धुरियुनि खां, हिकिड़ी शादी आहे चाचे जे घर में, उते तव्हांखे प्रोग्राम करणो आहे, उहे बि चवनि असां ॾिजी प्रोग्राम कयो। ॿियो तव्हांखे चए मामू बाबा मुंहिंजी शादी आहे हिते तोखे प्रोग्राम करणो आहे। ॿियो तव्हांजी बेस्ट फ्रेंड जंहिंसां गॾु तव्हां अक्सर दुख सूर शेयर कंदा हुजो, उनजी बि शादी हुजे, त 3 मां कंहिं हिकिड़े जी शादी में तव्हांखे वञणो आहे, हिकिड़े सेम ॾींहुं ते, त कहिड़ी शादी में वेंदो? असल में जेको मामू आहे उहो मामू आहे, जेको चाचो आहे उहो चाचो आहे, जेका हिकिड़ी दोस्त आहे त उहा दोस्त आहे न। वेंदो केॾांहुं? थी सघे त हिकिड़ो मामू मामे न वञा, उहो ॻाल्हि छॾे बि सघे थो, माफ़ करे सघे थो, चाचो बि करे सघे थो, पर दोस्त न कंदी। माना दोस्त ॾे वेंदो? हा, हुन सां थोरो वरी ॿाहिरि सिधो रिश्तो आहे न। अच्छा, व्यूअर्स असां हिकिड़ी लाइव कॉल शामिल आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम अदीस जी। तव्हां किथां पिया ॻाल्हायो? जी मां नवाब शाह खां ॻाल्हायां। असांजे प्रोग्राम में अॼु सुरैया सुमरो शामिल आहे, छा चवणु चाहींदो? जी हुनखे ॾाढा सलाम ॾियो, या अली मदद चयो, मौला अली मदद। ऐं मां ॾाढो फ्रेंड आहियां हुनजो, जेको आहे सो नदीम हुजणा। अच्छा, फैन आहियो या फ्रेंड आहियो? कलाम ॿुधारायो असांखे। कहिड़ो कलाम अथव? जी फौजिया सुमरे जो आहे, जेको आहे सो तुंहिंजी आरज़ी मोहबत हुई, तुंहिंजो आरज़ी प्यार हुयो। बिल्कुलु बिल्कुलु, अॼु तव्हांखे ॿुधाईंदी। अला अला माना तव्हां इश्क दॿे रखियो आहे न। मूंखे लॻे थो इश्क तव्हांखे फटे रखियो आहे। महिरबानी अदा। अच्छा, इहो सुरैया पंहिंजे व्यूअर्स खे तव्हां प्यार ॿुधो त कीअं हिकिड़ो माना जनून में अची कॉल करे रहिया आहिनि, फैन का फ्रेंड चई रहिया आहिनि। थी वेंदो आहे। हाणे असांजे व्यूअर्स खे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदो?
बस छो जो फरमाइशूं त तमामु अदड़ी घणियूं आहिनि। फरमाइश कई आहे, हींअर अदा बि फरमाइश कई आहे। हिकिड़ी इन मां कहिड़ी बि असां पूरी करे सघूं था, छो जो हुननि खे बि त नाराज़ न आहे जेको तव्हांखे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजी पसंदि ॿुधंदासीं। तुंहिंजी आरज़ी मोहबत हुई ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह जी। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। वक्ती ख़ुशू हुयो, वक्ती करार हो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। प्यार का सिवा भी लालच हराम हुई। तुम प्यार का सिवा भी लालच हराम हुई। पर तुझी दिल मुसान हुई, चली राम राम हुई। तोखे पंहिंजो मतलब हो, तुझो कौन लाचार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। देखी थियो मुसाथियो, तूं खुश पियो रही। देखी थियो मुसाथियो, तूं खुश पियो रही। दुख सुख में भाई वार हुए, सारे बेन तो लही। कॾहिं तुंहिंजी बाहुन जो तोखे पातल हार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। दास्ता तो सा गुलाम सरवर के कम जा कोन थिया। दास्ता तो सा गुलाम सरवर के कम जा कोन थिया। तोखे ख़ुशी नसीब थी, मुंहिंजा सुकून विया। कॾहिं तोखे बि शौक़ मुंहिंजो यार मथे कतार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तुझी आरज़ी मोहब्बत हुई, तुझो आरज़ी प्यार हुयो, बस ॾींहं बचार हुयो। तमामु घणो ख़ूबसूरत सुरैया, तमामु घणो ख़ूबसूरत। अच्छा सुरैया, इंसान वरी लाइव कॉल शामिल आहे। असांजा काफ़ी सारा सवाल आहिनि, पर लाइव कॉल खे बि शामिल करणु लाज़मी आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा किथां पिया ॻाल्हायो? इन कलीम सागर पियो ॻाल्हायां, फनकार नवाब शाह खां। भली कार कलीम, अॼु असांजे प्रोग्राम में सुरैया सूमरो शामिल आहे, कुझु चवणु चाहींदो?
हाँ बिल्कुल ॾिठमि पे मूंखे इलाही माना ही असांजा पुराणा आर्टिस्ट आहिनि ऐं हाणे इन्हनि खे असां ॾिठो त मूंखे इलाही ख़ुशी थी। महिरबानी। ऐं तव्हां जो बि प्रोग्राम मां बि माना अॼु ई ॾिठो आहे छो जो मां हैदराबाद मां हिन महिल घर पहुतो आहियां। सो मोला तव्हांखे ख्याति ॾिजे तमामु ज़बरदस्त तव्हांजी महिनत आहे। सूर्या इलाही पुराणी असांजी आर्टिस्ट आहे, फनकार आहे। कलीम छा चवणु चाहींदो? पाण तव्हां गुलूकार आहियो, सुरिया सुमरे बाबति कुझु चवणु चाहियो? हा हू त छा चवां, मां जेतिरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि उहे माना घटि आहिनि। बिल्कुलु ॿुधो न, छो जो सीनियर आर्टिस्ट आहिनि पर माना हिन महिल ईअं थियो आहे मुआशिरे में त सीनियरनि जो क़दुरु घटि आहे। पर मां मैसेज इहो ॾींदुसि त क़दुरु कयो ऐं उन्हनि खे जिनखे फन जी ख़बर आहे, जिनखे राग जी ख़बर आहे, त उन्हनि जो क़दुरु कयो वञे। कदर बिल्कुलु आहे ऐं कदर थियो आहे त अॼु सुरिया असांजे विच में वेठी आहे। महिरबानी कलीम तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। नाज़रीन असांजी गुफ़्तगू जेका आहे जारी आहे पर टाइम ते शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। मेजबानी हर सिंधी जी सुञाण है। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हर चिप से ज्यादा हॉट। वेलकम बैक नाज़रीन इवनिंग स्पेशल में। असांजे प्रोग्राम में जेका शामिल आहे सुरिया सुमरो जंहिंसां कचहरी जारी आहे। अच्छा सुरिया, इहो चवणु चाहियां त फनकारनि जे क़दर जी जेका ॻाल्हि ते शिकायत आहे, ईअं छो? कदर छा नथो थिए छा? जी हाँ बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि करे बि हुननि सही चयो आहे। छो जो जेके बि सीनियर आहिनि या जेके पुराणा फनकार आहिनि, पुराणा मतिलबु हाणे एतिरा पुराणी सदी जा कोन्हनि, मतिलबु उन्हनि जो क़दुरु घटि आहे। उहो हुन ॻाल्हि बिल्कुलु सही कई आहे। इहो शिकायत असांखे आहे बि सही। पर असां त ॾिठा आहिनि, असांखे अक्सर दावतूं मिलंदियूं आहिनि, जेके फनकार आहिनि उन्हनि खे अवार्ड सां नवाज़ियो थो वञे, उन्हनि खे पैसा मोहबतूं ताज पोशी अलाए केतिरियूं उन्हनि सां मोहबतूं माना इज़हार कनि था प्रोग्राम जे ज़रिए। बसि उहो अवाम बिल्कुलु ॿुधण वारा ॾींहनि था, पर असांजी जेका आहे फील्ड आहे उन हिसाब सां उन्हनि खे घटि मिले थो न। तो जेको उन्हनि ॻाल्हि कई त उन मौज़ू ते ॻाल्हि कई आहे ऐं अवाम ते या ॿुधण वारनि ते ॻाल्हि नाहे कई। अच्छा जी, त तव्हां त इन शइ खां मुतासिर न आहियो त प्यार घटि थो मिले? न प्यार अच्छा हिकिड़ी लाइव कॉल सां गॾु शामिल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जेदा केरी किथां पिया ॻाल्हायो? नियाज़ अहमद बाबरो चोर जमाली काम करने। जी अदाज असांजे प्रोग्राम में महिमान सुरिया सुमरो आहे, छा चवणु चाहींदो? सुरिया सुमरो तमामु सुठो प्रोग्राम असीं ॾिसी रहे हैं फेसबुक ते। जी 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 ॻाल्हायो सुरिया मैडम सां। जी 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 छा चवणु चाहींदो सुरिया खे? तव्हां प्रोग्राम किथे थर में हली रहियो? जी न न असांजो प्रोग्राम थर में न आहे, हैदराबाद में थी रहियो आहे। महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा सुरिया, मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सवाल हुयो त हर इंसान ग़लती जो घर हूंदो आहे, या इहो तव्हां खां पुछा कजे त तव्हां पंहिंजी कहिड़ी कहिड़ी ॿोलियुनि में ॻायो आहे? जी मूं सिंधी में त ॻायो आहे, उहो त आहे, ऐं मारवाड़ी में बि ॻायो आहे, जाम ॻायो आहे, ऐं बलोची में ॻायो आहे, सिराइकी में बि ॻायो आहे, उर्दू में बि ॻायो आहे। तक़रीबन मारवाड़ी जी ॻाल्हि कजे त उहो कलाम असांजो रहिजी वियो आहे। छो न असांजे व्यूअर्स खे तव्हां मुख़्तसर अल्फाज़नि में ॿ ॿोली सही पर मारवाड़ी
ज़रूर असांखे ॿुधायो। हाँ, मुझे तमाम मशहूर गीत है मारवाड़ी। बिस्मिल्लाह। घड़ी घड़ी मारे हाथ माते बेसे पोपटियो। म्यूजिक का बिना समझो अधूरो आहे। बिस्मिल्लाह। समझे होता जा सलाम होते बेसे रोएण लगी। समझे होता जा राम राम होते बेसे रोएण लगी। घड़ी घड़ी मारे गाते माते बेसे पोपटियो। समझे होता जा सलाम होते बेसे रोएण लगी। अरे समझे होता जा राम राम होते बेसे रोएण लगी। ओ तो सोचा में सुती हती जित तांजो पढ़ायोड़ो पोपटियो। ओ तो सोचा में सुती हती जित तांजो पढ़ायोड़ो पोपटियो। आए बेटो मारे गला मते काटे घूंघटियो। आए बेटो मारे गला मते काटे घूंघटियो। समझे होता जा सलाम होते बेसे रोएण लगी। अरे समझे होता जा राम राम होते बेसे रोएण लगी। ये तो नहीं मारे हाथ में आवे पूछूं की बिना कहो मिठे। ये तो नहीं मारे हाथ में आवे पूछूं की बिना कहो मिठे। चिंता करा तो ये मारे होठों से हो नहीं हथियो। चिंता करा तो ये मारे होता से हो नहीं हथियो। समझे होता जा सलाम होते बेसे रोएण लगी। अरे समझे होता जा राम राम होते बेसे रोएण लगी। घड़ी घड़ी मारे गाते माते बेसे पोपटियो। घड़ी घड़ी मारे गाते माते बेसे पोपटियो। समझे होता जा सलाम होते बेसे रोएण लगी। अरे समझे होता जा राम राम होते बेसे रोएण लगी। तमाम घणो खूबसूरत सुरिया, तमाम घणो खूबसूरत। अच्छा, मुझे तव्हां खां इहो सवाल हुयो जेको अधूरो रहिजी वियो कॉलर्स जे करे, त इंसान का हमेशा का न का ग़लती थींदी आहे जेका यादगार बि भरिजी वेंदी आहे। का अहिड़ी ग़लती जंहिं ते अफ़सोस थींदो हुजे, अॼु ताईं बि यादि हुजे? हाँ, ग़लतियूं इंसान खोड़ सारियूं करे वेंदो आहे। छो जो इंसान आहे त उहो त ग़लती जो घर आहे। पर हाली फ़िलहाल मूंखे का ज़हन में कोन्हे जो एॾी वॾी का ग़लती मूंखां थी हुजे जंहिं ते। अच्छा सुरैया, असांखे लाइव कॉल शामिल आयलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं मोहम्मद लेगारी बदीन खां गोट बम्बो लेगारी खां थो ॻाल्हायां। भली का इरादा, असांजे प्रोग्राम में अॼु महिमान आहे सुरैया सुमरो, छा चवणु चाहींदो? जी, असां सुरेश सुमर खे इहो अवाज़ ॾियणु चाहींदासीं त असांखे ईअं लॻो थिए त फौजिया सुमरो खां पोइ अहिड़ो गलो खणी का बि मतिलबु फनकारा न ईंदी। पर अल्हम्दुलिल्लाह सुरेश सुमर खे असीं अवल इहो था ॾियूं त माना पंहिंजो फौजिया सुमरो जो जेको खाल भरियो आहे उहो सुरेश सुमरो। महिरबानी अदा, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। सुरैया, असांजे प्रोग्राम जो जेको घड़ियूं आहिनि उहे आख़िरी पुॼाणी ते पहुची रहियूं आहिनि। आख़िरी गीत जेको असांजे व्यूअर्स खे ॿुधाए थो चाहियो, या वरी असांजे प्रोग्राम में जे थ्रू को मैसेज असांजे व्यूअर्स असांजे ॾिसंदड़नि खे ॾियणु चाहियो त कहिड़ो ॾींदो? जी, असांजो यही आहे त पहिरीं त असां तमामु घणा थोराइता आहियूं असांजो मेहरान टीवी जो, जिन असांखे महिमान करे घुरायो आहे, असां सां ॻाल्हि ॿोल कई आहे, असांजे ॿुधण वारनि खे असांखे उन्हनि सां मिलायो आहे। उन्हनि जूं तमामु घणियूं वॾियूं महिरबानियूं
ऐं इहो ई चवंदसि त जेके बि ॿुधण वारनि उन जूं तमामु घणियूं महिरबानियूं, ऐं अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, ईअं असां सां मोहबत कंदा रहनि, प्यार कंदा रहनि, असां बि उन्हनि सां कंदासीं। ऐं जेके बि फ़नकार आहिनि या छा सुठा आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो ऐं उन्हनि खे हिकिड़ी सुठी मोट ॾियो। असांजो प्रोग्राम त पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, पर असांजे व्यूअर्स खे को आख़िरी कलाम तव्हां ॿुधाइणु चाहियो त कहिड़ो ॿुधाईंदो? जी, हवालो हले पियो जीअं मरूमा फौज़िया सुमरो जो, त उन हिसाब सां उहो तमामु सुठो हिकिड़ो गीत आहे, उहो आउं ॿुधाईंदसि। बिस्मिल्लाह। सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया राड़ा राजरवारी दे तू भी अला सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया राड़ा राजरवारी तू भी अला सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया मोहिती दिल तो आगारी जंड पीहदाणू जिया राणा राजरवारी दे तू भी अला सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया राणा राजरवारी दे तू भी अला सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया बदल जीवन कीजिए बंद बदल जीवन दीजिए खूब बदल जीवे तिया राणा राजरवारी दे तू भी अला सुखियो सुम दे किया सुखियो सुम दे किया तमाम खूबसूरत सुरैया सुमरो साहिबा, तव्हां असांजे प्रोग्राम इवनिंग स्पेशल में आयो, पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे तमामु घणो सुठो लॻो।
ऐं असांजे व्यूअर्स जो जेको अॼु जेको प्रोग्राम हो तमामु घणो ख़ूबसूरत दिलचस्प रहियो। नाज़रीन, अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे इवनिंग स्पेशल, उन जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। This program was brought to you by अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। जिसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर, ये है हर चिप से ज्यादा हॉट। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन। हैदराबाद ऐं उन जे भरपासे में मग़रिब जे आज़ान जो वक़्तु थी चुको आहे। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह। अशहदु अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। अशहदु अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना
अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन। सिंध जी सुञाण सिर्फ मेहरान। अपने दम पे नाम बनाया जा सकता है तो व्हाई नॉट मेरी जान। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। इसके एक एक रिज में है इंटेंस स्पाइसी फ्लेवर। ये है हक चिप से ज्यादा हॉट। मेजबानी हर सिंधी जी सुञाणा है। सिंधी मेजबानी जी सुञाण टपाल मेजबान। कौल हजरत अली अलैहिस्सलाम कहते बि एतमाद न कयो जेसी ताईं उनखे कावड़ में न ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणे जल जलालो पाणे जान जमाल पाणे सूरत पिरियं जी पाणे हुस्न कमाल पाणे पीर मुरीद थे पाणी पाण ख्याल सब सबोई हाल मंझाई मालूम थे।